जेका पत्थर दुनिया में मिठल खान जे नाले सां मशहूर हुई, साईं ज़ुल्फ़कार बुर्दी साहब, जेको पाण हिकु मोज़िज़ शख़्सियत ऐं हिकु नामियारी शख़्सियत अदाकारी जे हिसाब सां साईं जन जो तमामु वॾो हिकु किरदारु आहे, तमामु हिकु वॾो नालो आहे। जॾहिं PTV हलंदो हुयो, PTV ते एक्टर कैमरा ॾे हली वेंदो हुयो, पोइ वरी प्राइवेट चैनल जॾहिं आया त कैमरा एक्टर ॾे हली आई। हाणे सोशल मीडिया जो दौर इहो आहे त तव्हांजी कैमरा बि हथ में आहे, तव्हांजी TV बि हथ में आहे ऐं तव्हांजो टैलेंट बि तव्हांजे पंहिंजे हथ में आहे। सभी दोस्तन के अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी सिंध। जी दोस्तों, असी हींअर मौजूद आयूं पीर वसण शहर में ऐं अदाकार असांजो पिरी प्यारो भाउ उन शख़्सियत वटि मौजूद आयूं जेका पत्थर दुनिया में मिठल खान जे नाले सां मशहूर हुई, साईं ज़ुल्फ़कार बुर्दी साहब, जेको पाण हिकु मोज़िज़ शख़्सियत ऐं हिकु नामियारी शख़्सियत अदाकारी जे हिसाब सां साईं जन जो तमामु वॾो हिकु किरदारु आहे, तमामु हिकु वॾो नालो आहे। साईं जन जी ज़िंदगी में असीं हुननि खां कुझु सुवाल कंदासीं त साईं किथे पैदा थिया, कहिड़े ॻोठ में पैदा थिया ऐं साईं वारनि ही अदाकारी जो जेको किरदारु आहे ऐं हिन फील्ड में केतिरनि सालनि खां कमु कनि पिया। अचो त साईं खां पुछूं। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कभी ख़ुशि आहियो त ठीकु आहे? अल्लाह जा करम। साईं तव्हांजो दुआऊं। साईं तव्हांजो जेको जनम डे कहिड़ो साल में आहे? 1972 मार्च पहिरीं ऐं 1972 ॻोठु आहे असांजो मोहम्मद मिठल बुर्दी, पीर वसण जे वेझो ई आहे, तालुको असांजो मीरवा ज़िलो ख़ैरपुर। पहिरीं मार्च 1972 ते जनम थियो। जी साईं। साईं हिन फील्ड में तव्हांखे अदाकारी जो शौक़ु किथों ऐं कीअं पैदा थियो? असल में त मुंहिंजो जेको तालुक़ु हुयो शुरू में पंहिंजो जेको पढ़ण वारे लाइफ में, उन में अदबी संगत सां माना मुंहिंजी लॻाउ हुयो। अदबी किताब, शेर शाइरी, हे हो। पोइ वरी सिंधी अदबी संगत पीर वसण शाख जो आगाज़ कयोसीं। तक़रीबन 2-3 ईयर मां हुनजो सेक्रेटरी बि रहियुसि। पोइ अदबी लाॻापे जे आधार ते पोइ रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर मां उन टाइम लतीफ़ यूनिवर्सिटी में मास्टर कंदो हुउसि उर्दू लिटरेचर में। त पोइ वरी असांजो दोस्त आहे मोहम्मद हाशिम भट्टी साहब, उहो ऑलरेडी रेडियो पाकिस्तान ते कमु कंदो हुयो। पोइ हुन मूंखे हिकिड़े ॾींहुं चयो त यार रेडियो ते कमु कंदे? मूं चयो छो न, बिल्कुलु कंदासीं। पोइ हुन चयो भला सुभाणे अचु त तुंहिंजी ऑडिशन कयूं। पोइ ईअं रेडियो ख़ैरपुर ते वियासीं। उते असांजो ऑडिशन जेको आहे साईं मोहम्मद अली बामण साहब वरितो ऐं ऑडिशन में पास थियासीं। पोइ नई ठही प्रोग्राम हूंदो, उन में मूं जेको सिलसिलो हूंदो त 9 किताबनि ते तबसरो, माना जेके बि शेर शाइरी जा या इल्मु अदब जा, तारीख़ जा, जाग्राफ़ी जा जेके बि किताब ईंदा हुया, कहाणी जा, नावेलिस्ट नाविल, पोइ उन्हनि ते मां पंहिंजे तौर ते हिकिड़ो तजिज़ियो पेश कंदो हुयुसि। उहो हफ़्तेवार प्रोग्राम हूंदो हुयो, तक़रीबन 5-6 महीना खनि उहो कयो। पोइ वरी ऑफिशियली मूंखे बैसियत कॉम्पियर जे रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते साईं कौसर बुर्डे साहब इंट्रोड्यूस करायो। कौसर बुर्डे साहब ऑडिशन वरितो, उन में पास थियासीं। पोइ प्रोग्राम हलंदो हुयो मोतिन माला, राति जो 9 खां 10 ते। पोइ मोतिन माला मूंखे लाइव कराई। पोइ बसि ईअं सिलसिलो 1994 खां शुरू थियो, जेको अॼु ताईं वरी TV जी दुनिया ताईं क़ाइमु आहे। साईं असांखे इहो ॿुधायो साईं नाज़रीन खे त असुलु नालो जेको तव्हांजो उहो छा आहे? मुंहिंजो असुलु नालो त ज़ुल्फ़कार अली बुर्दी आहे। बाक़ी जेको तक़रीबन माना ओवरऑल जेके मुंहिंजा सिंधी ड्रामनि जा व्यूअर आहिनि या सिंधी फिल्म जा जेके ॾिसंदड़ आहिनि, उहे मिठल खान जे किरदार सां मूंखे घणो सुञाणींदा आहिनि। छाकाणि त पत्थर दुनिया ड्रामो असां KTN ते कयोसीं। उहो ड्रामो ॾाढो पॉपुलर वियो, एॾो पॉपुलर वियो जो हुनजा जेके किरदार हुया उहे पंहिंजे असली नालनि सां न पर किरदार जे नालनि सां सुञाता। अञा ताईं माना मूंखे हैरानगी थींदी आहे त जेके छोकिरा माना 5-6 सालनि जी उमिरि में या 7 सालनि जी उमिरि में असांखे मिठल खान खे ॾिठूं, उहे अॼु 20-22 सालनि जा थी विया। पोइ जॾहिं बि मिलंदा आहिनि मिठल खान करे मिलंदा ऐं वरी चवंदासीं मां तव्हांजो पुराणो परस्तार आहियां। मुंहिंजो पत्थर दुनिया त असां कयोसीं 2007 में, 2022 में त तूं चइसि माण्हू टाइम 6 सालनि जो हुउसि, 7 सालनि जो हुउसि। त माना अञा ताईं बि माण्हुनि खे मिठल खान जो कैरेक्टर ज़हन ते आहे। साईं तव्हांजी जेका शोहरत थी उहा कहिड़े ड्रामे मां थी? पत्थर दुनिया मां। हींअर ताईं तव्हां केतिरा ड्रामा करे चुका आहियो? टेलीविज़न ते त तक़रीबन
आई थिंक त 30 खां मथे 30-40 ड्रामा थी वेंदा, पर सोप जेके सीरियल आहिनि जेके असां 100 किस्तनि जा ड्रामा चऊं था उहे तक़रीबन 7-8 ड्रामा थींदा उहे। हा, उन्हनि में वरी ॻाल्हि इहो आहे त डेली किस्त हलंदी ऐं डेली किस्त खां पोइ हफ़्ते में 4 ॾींहं 5 ॾींहं हले या 7 ॾींहं हले, पोइ लाज़मी आहे 5-6-7 सोपूं माना ईअं सम्झो जस्ट लाइक 10-12-15 साल जो हिकिड़ो अरसो आहे। हा, उहो साईं सिंध में जेके हींअर एक्टर कमु कनि पिया उन्हनि में तव्हांजी शख़्सियत पसंदीदा फेवरेट शख़्सियत कहिड़ी आहे? सिंधी मीडिया में त डेफिनेटली साईं सलाहुद्दीन तुनियो साहब मुंहिंजो फेवरेट रहियो आहे। मां उनखे पंहिंजो आइडियल मञींदो आहियां। सलाह साहब खां काफ़ी जॾहिं PTV ते ड्रामा कंदा सलाह साहब वारा, गुलाब चांडू साहब वारा, त उन्हनि खां ॾाढी इंस्पिरेशन थींदी, उन्हनि खां मतिलबु ॾाढो मुतासिर हुयासीं। ऐं बाक़ी अॼोकी मीडिया में सभु सुठो कमु था कनि। साईं अॼोके जेके हींअर नवां एक्टर आहिनि उन्हनि खे तव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो, कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो? मैसेज त हाणे कोई कोन्हे को, बसि हिकिड़ी शेयरिंग आहे, ॻाल्हि आहे। असल में असांजे दौर में जॾहिं TV शुरू थी हुई, PTV जे दौर खां वठी या प्राइवेट चैनल जेके आया केतिरी आहिनि, त उन टाइम माना कम जी कॉम्पिटिशन हूंदी हुई। उन टाइम माना मां हिकिड़ो मिसाल ॾींदुसि, जॾहिं PTV हलंदो हुयो, PTV ते एक्टर कैमरा ॾे हली वेंदो हुयो, पोइ वरी प्राइवेट चैनल जॾहिं आया त कैमरा एक्टर ॾे हली आई। हाणे सोशल मीडिया जो दौर इहो आहे त तव्हांजी कैमरा बि हथ में आहे, तव्हांजी TV बि हथ में आहे ऐं तव्हांजो टैलेंट बि तव्हांजे पंहिंजे हथ में आहे। काफ़ी ॾिसंदा आहियूं असां त मतिलबु जेके नौजवान ठाहींदा आहिनि वीडियोज़, किड्स ठाहींदा आहिनि, टिकटॉक ठाहींदा आहिनि ऐं काफ़ी सुठा आइडिया बि आहिनि। काफ़ी असांजा कॉमेडियंस जेके आहिनि सो सोशल मीडिया जे थ्रू उभरी आया आहिनि, काफ़ी एक्टर जेके आहिनि। सो हाणे मतिलबु आहे त अॻे न टैलेंट खे ग्रूम करण जी ज़रूरत महसूसु थींदी हुई ऐं अॼु टैलेंट जेको अचे थो उहो पंहिंजे पाण ते पंहिंजे तौर ते थो अचे। सो उन्हनि खे मुंहिंजी हिकिड़ी इहा ई गुज़ारिश आहे त अगरि माण्हू कमु करे बि थो, बिल्कुलु शौक़ु त आहे ई आहे, पर जेकॾहिं थोरो प्रॉपर तरीक़े सां जेको उनजा टर्म्स एंड कंडीशन या भला अलाह साईं तव्हांखे जेकी ॾात ॾिनी आहे उनखे सुठे तरीक़े सां सुठे स्टाइल सां इस्तेमालु कंदो त उन में छा आहे त ॾिसंदड़ खे माना सुठी लॻंदी, ॾिसंदड़ इम्प्रेशन सुठो पवंदो। हा साईं, जॾहिं इंसान पॉपुलर थी वेंदो आहे या मशहूरु शख़्सियत थी वेंदा आहिनि, पोइ उहे अक्सर असां ॾिठो आहे त शादियूं वधीक कंदा आहिनि। तव्हांजूं घणी शादियूं आहिनि साईं? मुंहिंजी त हिकु ई शादी आहे, वधीक शादियूं करण जी न को मूं वटि पहिरियां आइडिया आयो, न को हाणे ई आहे, न को ईंदड़ दौर में बि आहे। ऐं शादी मुंहिंजे ख़्याल में त हिकु हुजे त बहितर आहे। साईं उहा लव मैरिज कई अरेंज मैरिज? मुंहिंजी हुई त अरेंज मैरिज, पोइ लव थी वई। मतिलबु माना अगरि तव्हां उहो तव्हां ते पाण ते डिपेंड करे थो त तव्हां पंहिंजे घर जी या अज़दवा जी ज़िंदगी खे कीअं था बहितर बनाए सघो। हिकिड़े तव्हांखे हिकिड़ी माना जंहिंखे चइजे त अरेंज मैरिज जंहिंखे चइजे या मिटनि जे माइटनि जे जेको थियल आहे रिश्तो, उहो तव्हांजे घर अचे थो। हाणे तव्हां उनखे एडजस्ट तव्हांखे ई करिणो आहे, न कंदव त तव्हांजी पंहिंजी ज़िंदगी हराम थी वेंदी, अॻिले जी ज़िंदगी हराम थी वेंदी। सो एडजस्ट पाण खे ई करिणो पवंदो आहे। हा साईं, तव्हां अक्सर हलिया वेंदा आहियो शूटिंग ते वग़ैरह ते, माना मसरूफ़ रहंदा आहियो, उन ते घर वारा एतिराज़ु कंदा आहिनि या? घर वारा त एतिराज़ु कोन कंदा, छाकाणि त मां रेडियो पाकिस्तान जे दौर में जॾहिं हूंदो हुउसि त बि तक़रीबन ईअं हूंदो हुयो जो मुंहिंजी खैरपुर में पढ़ाई बि हलंदी हुई, रेडियो जो दौरो हूंदो हुयो। पोइ मुंहिंजे ॻोठ माना हफ़्तो ओॾां हूंदो हुउसि, छंछरु आचर ते हेॾां ॻोठ हली वेंदो हुउसि। ऐं ईअं TV जे दौर में बि ईअं 5-6 ॾींहं ॿाहिरि वञे थो, एॾो ख़ासि फ़र्क़ु कोन थो पए एतिरा। हा बाक़ी आहे त TV ड्रामनि में जेके ख़ासि तौर ते या फिल्मुनि में जेके रोमेंटिक सीन हूंदा हुया या कहिड़ा सीन हूंदा हुया जेके नेगेटिव हूंदा, जंहिंमें माना छोकिरी सां घणी लव विचड़ हूंदी या जंहिंखे गाना चइजनि, आइटम सॉन्ग चइजे, पोइ इन में शुरू में थोरो एतिराज़ु हुयो मुंहिंजी घरवारी खे। एतिराज़ु छा पर थोरो जेको थींदी आहे हिकिड़ी, पोइ सम्झी वई ॻाल्हि के त हीअ प्रोफेशन आहे हिन जो, बाक़ी पाण ज़ाती तौर ते ईअं न आहे। साईं, भला तव्हांखे दिलि में इहो शौक़ु पैदा थियो त भला हाणे जेके एक्टर असां सां कमु कनि था उन्हनि सां कंहिं सां भला लव मैरिज शादी करिजे? न ॿुधायां मां, मुंहिंजो शुरू खां वठी माना इहो कोन हो। हिकु त मुंहिंजी जेकी शादी हुई उहा हिन फील्ड जे अचण खां अॻु में थियल हुई।
जेकॾहिं न थियल हुजे हा पोइ थी सघे थो तिड़ी वञा बाक़ी इहो जो फील्ड जे अचण खां अॻु में मुंहिंजी शादी थियल हुई ऐं ॿियो जॾहिं खां मां आयुसि मुंहिंजे ज़हन में माना इन क़िस्म जो को कोन हुयो ख़्यालु या अञा ताईं बि कोन्हे को। साईं फीमेल में भला कहिड़ी अदाकार तव्हांखे वणंदी आहे? काफ़ी आहिनि तमामु सुठियूं एक्टरियूं आहिनि। महविश कुरैशी जेकी हिन महिल कोन थी करे ड्रामा उहा मूंखे वणंदी हुई ऐं वणण जे लाइ त हाणे तमामु ख़ूबसूरत एक्टरियूं आहिनि असांजी सिंधी मीडिया में पर मतिलबु बेहसत एक्टर जे मूंखे निगत नाज़ जी एक्टिंग वणंदी हुई ऐं अल्लाह तव्हांखे ॾे किॾे काफ़ी एक्टरियूं हिना गुल जी एक्टिंग वणंदी हुई काफ़ी माना एक्टरियूं हुई जेके मूंखे वणंदी। जी साईं साईं तव्हांजे भला सिंधी में फ़नकारनि में कहिड़ो तव्हांजो फेवरेट फ़नकार आहे? मुंहिंजो फेवरेट त हुयो पंहिंजो रहमान मुग़ल ऐं उन खां पोइ सादिक फ़क़ीर ऐं अल्लाह तव्हांखे ने किॾे हाणे रजब फ़क़ीर आहे तमामु सुठो ॻाए थो। शफ़ी फ़क़ीर आहे मतिलबु काफ़ी जेको आहे सो आहे। साईं तव्हांखे शाइर भला जेके सिंध में हींअर हलनि पिया उहे उन मां शाइर कहिड़ो पसंदि आहे? यार असल में ॻाल्हि इहा आहे त हिन फील्ड में जॾहिं मां अची वियुसि घणो टीवी जे ख़ासि तौर ते दुनिया में त पोइ मुंहिंजो हिन शेर शाइरी या हिननि सां थोरो लगाव घटि मतिलबु टचिंग घटि रही लगाव न पर टचिंग। सो हाणे महर डरबाई साहिब जी शाइरी तमामु सुठी आहे। महर डरबाई जी त शाइरी उन टाइम बि माना जॾहिं साजिद अली साजिदनि जो एल्बम कढियो हुयो उन टाइम बि मूंखे ॾाढो वणंदी आहे। हा हा काफ़ी मतिलबु काफ़ी सुठा शाइर आहिनि जेके सुठी शाइरी कनि था ऐं वणंदी बि आहे। साईं तव्हां ते उहो वक़्तु ॿुधायो जेको तव्हां ते ॾुखियो आयो हुजे हींअर ताईं अणविसरंदड़ हुजे। काफ़ी वक़्तु अहिड़ा आया जेके मतिलबु मुंहिंजी लाइफ खे इलाही टर्न आउट ॾिनो उहे मां बयानु नथो करे सघां। इहो इन जे करे जो जेके ॾुखिया लम्हा या ॾुखियूं घड़ियूं ईंदियूं आहिनि न उहो टाइम हूंदो आहे इंसान खे उन टाइम फेस करण जो। उहो जेको तव्हां उनखे मुंहुं ॾेई था वञो न हिन ॾुखे वक़्त खे या ग़मगीन लम्हनि खे जेको तव्हां फेस कयो था उहा ई तव्हांजी बहादुरी आहे उहा ई तव्हांजी जेकी आहे सो वॾी ताक़त आहे जेकी तव्हांजे अंदर में मौजूदु आहे। तव्हां नंढी ॻाल्हि ते थोरी ॻाल्हि ते थोरे ॾुख ते या मिसाल कहिड़ो ब्लेंडर हुजे छो जो इहे आज़माइश हूंदियूं इंसान ते अलाह जे तरफ़ां अलाह साईं जे तरफ़ां इहे इंसान जे लाइ आज़माइश हूंदियूं ॾुखिया वक़्त ॾुखिया लम्हा ॾुखियूं घड़ियूं ऐं उनखे फेस करण जे लाइ बि कंहिं सहारे जी ज़रूरत खे महसूसु करण खां सवाइ पंहिंजो पाण ते एतमाद करे त हीअ मूंखे वक़्तु आयो आहे हिनखे मूंखे ई मुंहुं ॾियणो आहे पोइ वरी कुदरत सहारा पैदा करे ईंदी आहे। सो काफ़ी माना आहिनि जिन खे फेस कयोसीं इहो बि शुक्र आहे अलाह साईं जो पाण फेस कयोसीं ऐं उनमें सुरखरू थियासीं ऐं ताईं मतिलबु इन क़िस्म जी मूंखे का अराही या उनमें इहो कोन यार मूं ते हीअ वक़्तु आयो मां हिन महिल हीअं हुउसि या हीअं हुउसि या हीअं हुउसि न इहे अलाह जी तरफ़ां हिकिड़ी आज़माइश हुई। इन आज़माइश खे में सुरखरू थियण जे लाइ बि अलाह साईं जी मदद ई महसूसु थी। साईं शोहरत खां पोइ घणा माण्हू माना पाण में गुरूर पैदा कंदा आहिनि तव्हां में उहो न आहे उहो छाजे करे छो? असल में गुरूर करणु त न घुरिजे तकबुर ऐं गुरूर त अलाह जी ज़ात खे सूंहे थी ऐं इंसान त मिटी जो पुतलो आहे इंसान खे हिन ई समाज में रहणो आहे को मतिलबु शोहरत मिलण सां को माण्हू को घणो ख़ासि कोन थो थी वञे या सिंधी में चवंदा आहिनि की पर कोन था लॻी अचनि या सिंग कोन था उभरी अचनि जेको हिन समाज खां डिफरेंट लॻे। हिन समाज में रहणो आहे हिन समाज जूं मोहबतूं असांखे मिलियूं असांजी ॾिसंदड़ जी तरफ़ां असांखे हेॾो प्यारु मिलियो आहे असीं उन्हनि सां तकबुर गुरूर करे असांखे छा मिलणो आहे इन करे पंहिंजी नियाज़मंदी वारी वाट हूंदी आहे। भला साईं असां आयासीं जॾहिं तोखे असीं पहिरियां नालो ॿुधायो तव्हां कोन सुञातो पर ग़मगीन सियाल जॾहिं खयमि त तव्हां चयो त उहो असांखे थोरो ॿुधायो छाजे करे? हा इहो असल में इन करे शेर शाइरी सां मुंहिंजी वाबस्तगी त रही आहे न त पोइ जॾहिं ग़मगीन सियाल तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो त ग़मगीन मूं ॿिनि ते ॾिठो यूट्यूब ते त ग़मगीन सियाल लिखियलु हुयो बसि यार मूंखे पंच थियो ज़हन ते त हीअ त माण्हू ॿुधल थो लॻे। पोइ मां तव्हां वटि पुछियो तव्हां शाइरी बि कंदा आहियो चई हा मां शाइरी कंदो पोइ मूंखे माना क्लिक थियो त उहो साॻियो ई ग़मगीन आहे जेको मूं पढ़ियो आहे। माना असां तव्हांखे सही मिली वियासीं न? माशाल्लाह तमामु सुठी शाइरी आहे तव्हांजी बि ऐं वक़्तु ऐं हालातुनि जे आधार ते तव्हां सोशल इशूज़ खे पंहिंजी शाइरी में खणंदा आहियो। इश्क मोहबत खां सवाइ जेके असां वटि समाजी उच नीचायूं या समाज खे जंहिं शयुनि जी ज़रूरत आहे उन्हनि इशूज़ खे टच कंदा इहा तव्हांजी वॾी माना आहे।
साईं हाणे तव्हांजी सियासतदान में मशहूरु शख़्सियत जेका हुजे उहा असांखे ॿुधायो सियासतदान में। पाण यार सियासी सिस्टम खां आउट आहियूं ऐं सियासत में दिलचस्पी कोन रखंदो आहियां घणो। बाक़ी हाणे लोकली वोट ॾियणो आहे उहो लाज़मी कंहिं न कंहिं सां सलाह ॾियणो हूंदासीं। सो बाक़ी सियासी तौर ते मां कंहिंखां न को इंस्पायर आहियां न को छा। बाक़ी आहे भुट्टे साहब जो मूं ते नालो रखियलु आहे ऐं यकीनन भुट्टे साहब जी शख़्सियत हिकिड़ी पंहिंजे वक़्त जी हिकिड़ी अहम तरीन ऐं इंटरनेशनल लेवल जी शख़्सियत आहे। सो बसि ज़ुल्फ़कार अली नालो मूं ते भुट्टे साहब जे करे ई बाबा जन रखियो। सो उहो ई बाक़ी वधीक मूंखे को इंट्रस्ट कोन्हे को सियासत में हिननि ते। साईं तव्हांखे औलाद केतिरो आहे? माशाल्लाह 4 ॿार आहिनि, 2 पुट आहिनि, 2 न्याणियूं आहिनि। माशाल्लाह साईं उहे तालीम केतिरी उन्हनि पिराई आहे? हा, वॾो पुटु जेको आहे मुंहिंजो हालार उहो करे पियो LLB। उन्हनि जी कोशिशि आहे त आउं बैचलर कयां LLB में, पोइ वरी मास्टर बि LLB में ई कयां। कोशिशि अथसि, वधीक कला कामयाबु कंदुसि। बाक़ी जेको इसरार आहे उहो सालार आहे, उहो पढ़े पियो अञा 8th में आहे, पब्लिक स्कूल में पढ़ंदो आहे। साईं असांजे नाज़रीन खे तव्हां आख़िरी में पंहिंजो मैसेज ॾेई छॾियो। बसि ॾिसंदड़नि जे लाइ खे हिकिड़ी गुज़ारिश आहे त जीअं तव्हां पाण ख़ुशि रहणु चाहियो था ईअं ॿियनि खे बि ख़ुशि रहणु ॾींदा कयो। छाकाणि त इंसान जे पंहिंजे हथ में आहे। जेको मां पंहिंजे लाइ सोचियां थो थोरो इहो बि पंहिंजे मुंहुं वेही सोचियां त जेको मां सोचियां थो ॿियो बि ओतिरो ई पंहिंजे लाइ सोचींदो हूंदो। सो बजाए इन जे जो ॿियनि जी रस्तनि में के ॾुखियायूं के रुकावटूं के मसइला के मसाइल पैदा कयो, बहितर आहे उनखे उनजे हाल ते छॾे ॾियो। अञा बि कोशिशि कयो त जेतिरी थी सघे ॿियनि जी मदद कयो। नाज़रीन ही हुयो असांजो पिरी प्यारो असांजो वॾो ज़ुल्फ़कार बुर्दी साहब जेको पत्थर दुनिया में मिठल ख़ान जे नाले सां मशहूरु हुयो। अॼु असीं उन्हनि जो इंटरव्यूज़ करे तव्हांजे साम्हूं मंज़र आम ते आंदो ऐं असांजा ज़िंदगी जूं यादगार लम्हा तव्हां नाज़रीन जे अॻियां शेयर कया। ऐं आउं आख़िर में पंहिंजो शेर ई पढ़ी जाइ वठंदुसि त केनू दाह ॾेवा में दर्दांदी ए लोक ते हे बेदर्दांदी। केनू दाह ॾेवा में दर्दांदी ए लोक ते हे बेदर्दांदी। मैं गमगीन थी यहाँ गुलाम हैदर, इथे खोट थी गई है मर्दांदी, इथे खोट थी गई है मर्दांदी। हक़ मौजूद, GS सिंध।